अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा जिगर जी बीमारियुनि बाबति ॻाल्हि ॿोल ख़ासि तौर ते हेपेटाइटिस जे बारे में ॻाल्हि वायरल हेपेटाइटिस जिगर जी जेके वायरल हेपेटाइटिस आहिनि उन जे बारे में ॻाल्हि कंदा त जिगर में मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं लॻंदियूं आहिनि पर ख़ासि तौर वायरल जेके बीमारियूं उन जे बारे में तव्हां ॻाल्हि ख़ासि तौर ते ए ऐं बी जी असां ज़िक्र कंदासीं त ए ऐं बी जेका बीमारी उहा कीअं लॻंदी आहे हेपेटाइटिस बी ऐं हेपेटाइटिस सी कीअं लॻंदी आहे उनजा सबब कहिड़ा आहिनि उन जूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि इन बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदासीं। ऐं चयो वञे पियो त हेपेटाइटिस बी ऐं सी जेका असां ख़ासि तौर ते सिंध में वधी रही आहे उन वधण जा कहिड़ा सबब आहिनि ऐं जॾहिं त हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम बि हेल्थ डिपार्टमेंट जी तरफ़ां हली रहिया उनजे बावजूदि बि हेपेटाइटिस बी ऐं सी जेको आहे उनजा मरीज़ वधी रहिया उनजा सबब कहिड़ा आहिनि छा हिकिड़े मरीज़ खां ॿिए मरीज़ ताईं इहा बीमारी कीअं पहुचंदी आहे छा असां हिनखे कंट्रोल करे सघंदासीं या रोके सघंदासीं या न रोके सघंदासीं छा इलाज जा जदीद तरीक़ा मौजूदु आहिनि या न आहिनि त जेकॾहिं हेपेटाइटिस सी या बी हिकु दफ़ो कंहिंखे थी वेंदी आहे त पोइ उन मर्ज़ खां जान छॾाइणु ॾाढी मुश्किल आहे। इलाज ज़रूरु आहे पर उनजो डिघो ऐं मुश्किल इलाजु आहे जेकॾहिं उहो इलाजु सही तरीक़े सां थी सघे थो त पोइ उहो मरीज़ ठीकु थी वेंदो पर कुझु मरीज़नि जी कंडीशन तमामु आख़िरी स्टेज ते हूंदी आहे जिन खे पोइ इलाज बि असरु न कंदो आहे त असां तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदासीं त हेपेटाइटिस या जिगर जी बीमारी कहिड़ी आहे ऐं उनजो इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। इन सिलसिले में अॼु जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो आहे डॉक्टर सैयद इफ्तिखार अली शाह जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ग़ुलाम अहमद महर मेडिकल कॉलेज सखर ऐं फोकल पर्सन आहिनि हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम सिंध हेल्थ डिपार्टमेंट जा सखर डिवीज़न जा उता फोकल पर्सन बि आहिनि ऐं डॉक्टर साहिबु हिते असां वटि आयो डॉक्टर साहिब खां पुछंदासीं एॾो परे खां घुराए त भई सखर लाड़काणो घोटकी खैरपुर इन पासे चयो वञे त हेपेटाइटिस सी जेका आहे उनजा मरीज़ तमामु घणा आहिनि त अहिड़ा कहिड़ा सबब आहिनि छो वधी रहिया आहिनि जॾहिं त इलाजु आहे कंट्रोल प्रोग्राम आहे हेल्थ डिपार्टमेंट आहे मुख़्तलिफ़ इस्पतालूं आहिनि डॉक्टर वेठा आहिनि इलाज जा मुख़्तलिफ़ तरीक़ा जेके उहे मौजूदु आहिनि जदीद साइंसी दौर में ऐं जदीद साइंसी दौर में तमामु सुठियूं दवाऊं बि मौजूदु आहिनि उनजे बावजूदि बि असां हेपेटाइटिस बी ऐं सी खे रोके न सघियासीं या ख़तमु न करे सघियासीं या कंट्रोल न करे सघियासीं त डॉक्टर साहिब खां इन बारे में मालूमात वठंदासीं। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर इफ्तिखार अली शाह साहिबु तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहिबु तव्हांखे हिते आयो या वॾी महिरबानी आहे सखर खां लाड़काणे खां हमेशह सिंध टी वी हेल्थ जे हवाले सां आगाही ॾींदी आहे प्रोग्राम बि थींदा रहंदा आहिनि असां वटि मुख़्तलिफ़ अहिड़ा जीअं त असां पुछंदासीं त लाड़काणे में या सखर में या खैरपुर में या उतां जी जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उन्हनि में हेपेटाइटिस या बी ऐं सी जी सूरत हाल छा आहे छो त तव्हां हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जा उते फोकल पर्सन बि आहियो पर आम तरीक़े सां मुंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए त हेपेटाइटिस आहे छा? पहिरियों त तमामु घणी महिरबानी तव्हांजी वाहिद साहब तव्हां मूंखे हिते दावत ॾिनी ऐं पंहिंजे स्टूडियो में घुरायो। हेपेटाइटिस जंहिंखे असां आम ॿोली में कामण जी बीमारी चवंदा आहियूं त उहा जहिड़े में हिकिड़ो वायरस थींदो आहे जंहिंखे असां हेपेटाइटिस वायरस चवंदा आहियूं उहो असरअंदाज़ थिए थो उहो ॿिनि क़िस्मनि जा वायरसिस हूंदा आहिनि हिकिड़े असां हेपेटाइटिस ए ऐं ई वायरस चवंदा आहियूं जंहिंखे असां साओ कामण सिंधी में चवंदा आहियूं ऐं हेपेटाइटिस बी सी ऐं डी जंहिंखे असां कारो कामण पंहिंजी ॿोली में चवंदा आहियूं। इहे ॿई कामण जहिड़े ते असरअंदाज़ थींदा आहिनि जहिड़े जी सोच जो सबबु थींदा आहिनि ऐं अॻिते हली करे उहे जहिड़े जे सुकड़जण जो सबबु थींदा आहिनि पोइ उन मां कैंसर जी बीमारी ऐं ॿियूं ख़तरनाक बीमारियूं थींदियूं आहिनि। त हेपेटाइटिस आम ॿोली में जेकॾहिं पुछंदो त हिकिड़ो नंढिड़ो वायरस हूंदो आहे जेको जहिड़े में वेंदो आहे खाधे पीते जे ज़रिए या रत जे ज़रिए ऐं उहो जहिड़े खे नुक़सानु पहुचाईंदो आहे। पहिरीं स्टेज में उहो सोच कंदो आहे ऐं अॻिते हली करे उहो जहिड़े जे सुकड़जण ऐं जहिड़े जे कैंसर जो सबबु थींदो आहे। तव्हां हिनखे ॿिनि हिसनि में विरावे ए ऐं ई जेको आहे हेपेटाइटिस ए ऐं ई उहे कहिड़ियुनि शयुनि खाइण जे करे लॻंदो आहे या कहिड़ियुनि सबबनि जे करे असांजे जिस्म में दाख़िल थींदो आहे? हेपेटाइटिस ए ऐं ई जेके आहिनि जेके असां आम साओ कामण चऊं था इहो खाधे पीते जे ज़रिए थींदो आहे। इहो रत जे ज़रिए न फैलिबो आहे खाधे पीते जे ज़रिए फैलिबो आहे। माना जेकॾहिं खाधे में या पाणीअ में के जरासीम में या उहो गंदो हुजे त थी सघे थो? बिल्कुलु जेकॾहिं खाधे पीते जो जीअं सामान असां पाणी पीऊं था रोज़ जी ज़िंदगी में उहो साफ़ु सुथिरो न आहे उहो स्टरलाइज़ न आहे प्रॉपर। जीअं तव्हां अॼुकल्ह ॿुधो था त असां सिंध जो पाणी ॾाढो ख़राबु थी वियो आहे त उन जे ज़रिए फैलिजे थो या खाधे पीते जी शयूं जीअं असां वटि आम अॼुकल्ह हलनि थियूं पियूं रोडनि ते रस्तनि ते गाॾनि ते खुलियल शयूं पियूं आहिनि जंहिंमें मखियूं बि अची थियूं वञनि सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम सही न आहे उन्हनि जे ज़रिए बि फैलिजे थो। अच्छा उनजे ज़रिए अच्छा जेको हेपेटाइटिस बी ऐं सी आहे उहो छा जे ज़रिए फैलिजंदो आहे छो त असां वटि माण्हुनि में थोरो इहो कंसेप्ट आहे उहो सम्झंदा जेका बि जिगर जूं बीमारियूं आहिनि उहे सभई खाधे पीते जे करे जेके फैलिजनि आहिनि पर मुंहिंजे ख़्याल में ईअं न आहे। न बिल्कुलु ईअं न आहे। हेपेटाइटिस बी ऐं सी ऐं डी टे अहिड़ा वायरसिस आहिनि जंहिंखे असां कारो कामण चवंदा आहियूं उहे वायरसिस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रत जे ज़रिए फैलिबा आहिनि। उहे खाधे पीते जे ज़रिए न थींदा आहिनि ख़राबु पाणी जे ज़रिए खाधे पीते जे ज़रिए उहो खाधे पीते सां उन्हनि जो कोई तालुक़ु न आहे। उहो वायरस जेकॾहिं हिकिड़े मरीज़ में आहे उनजी रत में उहो वायरस शामिलु आहे ऐं उहा साॻी रत कंहिं ॿिए माण्हू ताईं मुंतक़िल थिए थी
कंहिं बि रस्ते सां उहो थी सघे थो त उनखे उहा न हाणे तव्हां चओ था जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे हेपेटाइटिस बी या सी आहे उनजो रत ॿिए माण्हू ताईं मुंतक़िल थींदो त इहा बीमारी मुंतक़िल थींदी बिल्कुलु, त रत मुंतक़िल थियणु हिकिड़े मरीज़ खां ॿिए मरीज़ ताईं या ॿिए माण्हू ताईं उनजा के ख़ासि ज़रिया आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु उनजा ख़ासि ज़रिया आहिनि। जीअं तव्हां पाण ॾिसंदा आहियो त असां वटि मेडिकल में बि काफ़ी सारा डॉक्टर्स अहिड़ा हूंदा आहिनि जेके इंजेक्शन्स लॻाराईंदा आहिनि, ड्रिपूं हणंदा आहिनि। उहे इंजेक्शन्स ड्रिप्स जा औज़ार जेके हूंदा आहिनि साफ़ु सुथरा न हूंदा आहिनि, उहे हिकिड़े मरीज़ खे लॻनि था, उन में रत जा ज़रा रहिजी था वञनि, वायरस जा ज़रा रहिजी था वञनि। उहो साॻियो औज़ार वरी ॿिए मरीज़ खे जॾहिं लॻे थो त उहो वायरस बि उन सां गॾु ट्रांसफर थिए थो। अच्छा, सुई बि ईअं हिकिड़े मरीज़ खे लॻे वरी ॿिए खे लॻे बिल्कुलु त उन में बि ट्रांसफर थी? बिल्कुलु उन में बि ट्रांसफर थी सघे थो। या असां वटि जीअं वार ठाहिराइण माण्हू वञे थो या ॾाढ़ी ठाहिराइण वञे थो आम नाई जी दुकान ते, उते जेको ब्लेड इस्तेमालु थिए थो या कैंची इस्तेमालु थिए थी, उहा हिकिड़ी कैंची हूंदी आहे जंहिंसां उहो सॼो ॾींहुं इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। हिकिड़ो ई ब्लेड हूंदो आहे जंहिंसां काफ़िनि माण्हुनि जी उहो ॾाढ़ी ठाहींदा रहंदा आहिनि। पोइ जेकॾहिं कंहिं मरीज़ खे हेपेटाइटिस आहे, उहा त ज़ाहिरी तौर ते ख़बर न पवंदी आहे त कहिड़े मरीज़ खे आहे। उहो वायरस उन में अची थो वञे ब्लेड में, ऐं उनखां पोइ जेतनि ते बि इस्तेमालु थिए थो सभिनी को वायरस फैलिजो रहे थो। अच्छा, अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾंदनि जे डॉक्टर ॾे था वञो या को ऑपरेशन करायो था, जेकॾहिं उन डॉक्टर जा औज़ार साफ़ु सुथरा न हूंदा, उन्हनि में रत जा जुज़ा मौजूदु हूंदा, स्टेरलाइज़ शयूं न हूंदियूं, त उहो बि हिकिड़ो वॾो सबबु आहे त उहो वायरस हिकिड़े मरीज़ मां ॿिए मरीज़ में शामिलु थी वञे। अच्छा, कन बन लेडीज़ छोकिरियूं टोपाईंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ ईअं ॻोठनि में मायूं घुमनि पियूं, उन्हनि जा औज़ार बि साफ़ु न हूंदा आहिनि। छा इहो बि हेपेटाइटिस बी ऐं सी जो फैलाव जो सबबु आहे? बिल्कुलु बिल्कुलु आहे। असां वटि आम ॿारनि में इहा रवायत रही आहे त हिकिड़ी माई हूंदी आहे ॻोठ में का कुराड़ी, जंहिं वटि उहे औज़ार हूंदा आहिनि ऐं सभु नंढड़ियुनि ॿारनि जा उहो कन बि सिबंदी आहे त उनजा नक बि सिबंदी आहे त हर शइ थींदी आहे। हिकिड़ी सुई हूंदी आहे, उहा स्टेरलाइज़ प्रॉपर तरीक़ो ॻोठनि में त आहे कोन, ऐं उहो ई हूंदो आहे त हाणे उहो हिकिड़ो ई जेकॾहिं सुई इस्तेमालु थिए थी पई त उहो सॼा ॻोठनि मरीज़नि खे लॻी थी वञनि इहे वायरसिस। त बिल्कुलु अच्छा, चवंदा आहिनि त हेपेटाइटिस बी ऐं सी जिन्सी तालुकानि जे करे बि थी सघे थी, छा इहा बि सही आहे? बिल्कुलु बिल्कुुलु सही था चओ तव्हां। जेकॾहिं सपोज़ हिकिड़ो शादीशुदा फैमिली आहे ऐं मर्द खे या औरत खे हेपेटाइटिस ऑलरेडी आहे त जिन्सी तालुकात जे करे उन्हनि मां हिकिड़े मां ॿिए खे थी सघंदी आहे। औरत खां मर्द ॾे, मर्द खां औरत बिल्कुलु ॾे थी थी सघंदी सघे थो। आहे, बिल्कुलु थी सघे। अच्छा, खीर जेका मां ॿार खे पीआरींदी आहे, छा उन खीर जे करे बि उन ॿार ताईं मुंतक़िल थी सघे थी? इहो तमामु सुठो सुवालु आहे त खीर जे ज़रिए मुंतक़िल थिए थी या नथी। असांजी ॿाहिराणियुनि में काफ़ी सारो इहो हूंदो आहे त जेकॾहिं कंहिंखे कामण आहे त पोइ ॿार जो थञ बि बंदि करे छॾींदा आहिनि, हर शइ थींदी आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हे उहो वायरस आहे जेको खीर में थञ माउ जे थञ में न ईंदो आहे। हेपेटाइटिस बी सिर्फ़ु रत में ईंदो आहे। त बी, सी ऐं डी 3 अहिड़ा वायरसिस आहिनि जेके थञ जे ज़रिए न फैलिबा आहिनि। त माउ खे जेकॾहिं कामण आहे बि सही त उहो पंहिंजो थञ पीआरणु बंदि न करे, उन्हनि जे ज़रिए न फैलिबो आहे। इहो सिर्फ़ु रत पर मतिलबु जेकॾहिं मरीज़ जो रत कंहिं ॿिए माण्हू ताईं कंहिं बि तरीक़े सां मुंतक़िल थिए थो त उहो हिन बीमारी जो सबबु थी सघे थो। अच्छा, कीअं असां इन रत खां कीअं जेको हिकिड़ो मरीज़ आहे जेको हेपेटाइटिस बी या सी जो उनजो रत जेको ॿिए ॾे मुंतक़िल थिए थो उनखे कीअं बची सघिजे थो? उनखां के बचाव जा तरीक़ा आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु बचाव जा तरीक़ा आहिनि। पहिरियों त इहो आहे त पहिरियों हर इंसान खे टेस्ट कराइणु खपे त ख़बर पवे त हिन महिल मूंखे कामण आहे या न आहे। माना हेपेटाइटिस बी आहे, हेपेटाइटिस बी, सी आहे या न आहे। अच्छा, ईअं ख़बर न पवंदी, उन ते अचूं था, माना हिकिड़ो टेस्ट कराए। बिल्कुलु, पहिरियों टेस्ट कराए ऐं जेकॾहिं न आहे त पहिरियों त हेपेटाइटिस बी जे बचाव जा टीका लॻाराया वञनि। ओके, हर सेंटिनल साइट ते जेके असांजे वज़ीर आला प्रोग्राम जे ज़रिए हले थो पियो प्रोग्राम, हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम, उते हेपेटाइटिस बी ऐं सी जूं टेस्टूं बि सभु फ्री में थियनि थियूं पियूं। हर माण्हू कंहिं बि टाइम ते वञी करे उते टेस्ट कराए सघे थो ऐं वैक्सीनेशन्स फ्री ऑफ कास्ट हर जॻह ते मौजूदु आहिनि। हाणे त हर मेजर अस्पताल में असांजी बिल्कुलु हेपेटाइटिस बी जो हर जॻह ते पहिरीं त पंहिंजी टेस्ट कराए, वैक्सीन कराए। बिल्कुलु, उनखां पोइ वैक्सीन कराए। उनखां पोइ ॿियो आहे त जेकॾहिं कंहिंखे कामण आहे उनजी रत खां परहेज़ कई वञे। ईअं ख़बर न पवंदी आहे त हिनखे कामण आहे या हुनखे कामण न आहे। जो बहितर हल इहो आहे त जॾहिं बि माण्हू का ब्लड लॻाराए थो पियो, यानी की कंहिंखे रत जी थैली लॻे थी, उहा स्क्रीन थियल हुजे कंहिं सुठी मुस्तनद लेबोरेटरी में, उनमें हेपेटाइटिस बी ऐं सी जो वायरस चेक थियो आहे या आहे या न। ऐं ॿियो इहो हुजणु खपे त जॾहिं बि तव्हां कंहिं डॉक्टर वटि वञो था, भले उहो क्वालिफाइड डॉक्टर आहे, भला अताई डॉक्टर आहे, केर बि आहे, तव्हां कोशिशि कयो इंजेक्शन्स खां परहेज़ कयो, न लॻारायो। ठीकु आहे। पर जेकॾहिं लॻाइणी आहे तमामु ज़रूरी आहे त तव्हां डॉक्टर साहिब खे चओ त डॉक्टर साहिबु इंजेक्शन मुंहिंजे साम्हूं ई खोलियो, स्टेरलाइज़्ड हुजे, नई हुजे ऐं पंहिंजे साम्हूं खोलाए उहा ई लॻारायो ऐं उहा उते ज़ाया करायो त जीअं उहो कम से कम कंहिं ॿिए खे कामण जी बीमारी बिल्कुलु हर बार जेकॾहिं तव्हां कंहिं ऑपरेशन जे लाइ वञो था, ॾंदनि जी सफ़ाई जे लाइ वञो था, डॉक्टर साहिब सां क्लियरली ॻाल्हायो। ॻाल्हाइण में को अहिड़ो न आहे छो त तव्हांजी सिहत जो मसइलो आहे। तव्हां डॉक्टरनि खे क्लियरली ॿुधायो त डॉक्टर साहिबु असां ॿुधो आहे त इहे इन्हनि औज़ारनि में जो ई वायरसिस फैलिजनि था, ख़ुदा रा असांजी सिहत जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजा औज़ार साफ़ु सुथरा ऐं स्टेरलाइज़ करायो। ठीकु आहे, उहे असां ते इस्तेमालु बिल्कुलु ठीकु आहे। त इन्हनि में थींदो
जेके माण्हू शादीशुदा आहिनि उन्हनि जे लाइ इहो आहे त बहितर आहे त पंहिंजे पार्टनर जो टेस्ट कराइनि हेपेटाइटिस बी ऐं सी बिल्कुलु पंहिंजो टेस्ट कराइनि पंहिंजे ॿारनि जो टेस्ट कराइनि त जीअं घर में काई बि हिकिड़ी बीमारी आहे त उनजो इलाजु थिए ऐं बाक़ी फैमिली जेका आहे उनखे बचाव जा टीका लॻाए बाक़ी फैमिली खे टेस्ट कराए थो ज़ाल खे या मर्द खे हेपेटाइटिस बी या सी आहे त पोइ उहे छा कनि? ॾिसो जेकॾहिं कंहिंखे बि आहे त पहिरों इहो आहे त फ़िलहालु त जिन्सी अमल खां परहेज़ कई वञे वक़्ती तौर ते ऐं पंहिंजो पाण खे बचाव जा टीका लॻाराया वञनि उनखां पोइ टेस्ट थींदी आहे 3 खां 6 महीननि जे अंदरि टेस्ट थींदी आहे त हाणे क़ुवत मुदाफ़ियत मुंहिंजे जिस्म जे अंदरि अची वई आहे हाणे वायरस जेकॾहिं मुंहिंजे जिस्म में ईंदो बि सही त मूंखे नुक़सानु न पहुचाईंदो वैक्सीन जे करे उनखां पोइ जिन्सी जेको बि आहे तालुक़ु उहो माण्हू बरक़रार ॿिया के अहिड़ा जेके असां वटि हिते फैमिली प्लानिंग जा प्रोसीजर उहे इस्तेमालु करे सघजनि था हेपेटाइटिस बी में या एड्स में छो त वायरल डिज़ीज़ में त इहो करे सघजनि था? बिल्कुलु हेपेटाइटिस बी सी या एड्स हुजे इन जो तरीक़ेकार जेको ट्रांसमिट थियण जो आहे हिकिड़ो ई आहे त बचाव जा तरीक़ा बिल्कुलु मौजूदु आहिनि जीअं हाणे तव्हां ॾिसो था त फैमिली प्लानिंग वारनि जे तरफ़ां कंडोम्स इस्तेमालु थियनि था त उन सां इन बीमारी जो बचाव करे सघिजे थो माना इन मां फ़ाइदो वठी सघिजे बिल्कुलु फ़ाइदो। अच्छा ॿिया माण्हू जेके हाणे असांजे ॻोठनि में जीअं तव्हां ॻाल्हि कई त कन सुबण वारियूं औरतूं बि मौजूदु आहिनि या हजम हर जॻह मौजूदु आहिनि त इन्हनि खे कीअं बचे हुते? ॾिसो इहा सिर्फ़ु मां तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू बि आम माण्हू ताईं इहो पैगाम पहुचाइणु चाहींदुमि बचाव कीअं कजे हर माण्हू जी ज़रूरत आहिनि बिल्कुलु ज़रूरतूं आहिनि पर तव्हां इन्हनि खे कोशिशि कयो त लोकली लेवल ते जेके बि डॉक्टर्स मौजूदु आहिनि तव्हां इहो औज़ार हुननि वटि खणी वञो उन्हनि खां स्टरलाइज़ करायो प्रॉपर स्टरलाइज़ेशन जूं मशीनूं थींदियूं आहिनि उहे थियनि या वरी कन सिबाइण जे लाइ नक सिबाइण जे लाइ नीडल्स स्टरलाइज़्ड मिलनि थियूं उहे नयूं सुयूं माण्हू इस्तेमालु करे या हजम आहिनि जीअं तोहर असां वटि आमतौर ते थियनि था पिया शेव बनराइनि था पिया त उहे नओं ब्लेड इस्तेमालु करनि पंहिंजनि औज़ार जेके आहिनि उहे नवां इस्तेमालु कनि त इन सां बीमारी जो इहो फैलजणु रुकिजी सघे। अच्छा हिकिड़ो हेपेटाइटिस बी ऐं सी जो मरीज़ जॾहिं घर में मौजूदु आहे त उहो घर में आम माण्हुनि सां गॾु रही सघे थो या उन में बि का थोरी घणी एहतियात करिणो पवंदो? इन बारे में माण्हू सोचींदा बिल्कुलु इहा आम प्रैक्टिस आहे त घर में जेकॾहिं माण्हू रहे थो त पोइ हुन सां खाधो पीतो बि बंदि था करे छॾनि माण्हू गॾु उथणु वेहणु बंदि था करे छॾनि इवन हथु मिलाइण बि बंदि था करे छॾनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो सिर्फ़ु रत जे ज़रिए फैलिबो आहे इहो वायरस गॾु वेही करे खाइण पीअण सां गॾु हथु मिलाइण सां गॾु वेहण सां इहो वायरस न फैलिबो आहे त इहे माण्हू जेके आहिनि इन्हनि खे माण्हू हिते असांजी सोसाइटी में अछूत बणायो वेंदो आहे त हिन सां हर क़िस्म जो वास्तो ख़तमु आहे त ईअं न थियणु खपे उन माण्हू खे अकेलाई जो शिकार न थियणु खपे उन माण्हू जो इलाज बि मौजूदु आहे बचाव जो तरीक़ो बि मौजूदु आहे गॾु वेहण सां खाधे पीते खाइण सां इहो वायरस न फैलिबो आहे मतिलबु घर में उहो माण्हू रही सघे थो बिल्कुलु पर जेके साइंसी तरीक़ा आहिनि उन्हनि ते अमल करणु बिल्कुलु डॉक्टर इफ्तिखार तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे अञा इन शइ खे वधीक जेको सो पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं पर वक़्तु थियो नंढे वक़फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो पंहिंजे महिमान डॉक्टर इफ्तिखार सां शुरू करियूं। असां में ॾाढो ज़बरदस्त हितां तरीक़े सां सम्झायो त जेकॾहिं हेपेटाइटिस बी सी जो जेको मरीज़ आहे उहो घर में रही बि सघे थो उनजो इलाज आहे पर छा कीअं ख़बर पए की देरि सां छो ख़बर पवंदी आहे? हेपेटाइटिस बी अॼु शुरू थी त 5 सालनि खां पोइ ख़बर पवंदी आहे हेपेटाइटिस सी शुरू थी त 10 सालनि खां पोइ ख़बर पवंदी आहे देरि सां छो ख़बर पवंदी आहे? उन मरीज़ खे ख़बर ई कान्हे उहो कमकार करे थो त को मुंहिंजे जिस्म में जेको सो वायरस मौजूदु आहे उहो 10 सालनि ताईं 5 सालनि खां पोइ जॾहिं हुनजी स्क्रीनिंग थिए थी या बीमारी ज़ाहिर थिए थी इन दौरान त उहो अलाए केतिरनि ॿियनि मरीज़नि खे हेपेटाइटिस ॾेई चुको हूंदो त इहो हिकिड़ी ख़तरनाक सूरत हाल न आहे? ॾिसो डॉक्टर वाहिद साहब हे बीमारी वायरस अहिड़ो वायरस आहे ख़तरनाक जो जिस्म जे अंदरि सालनि ताईं बग़ैर कंहिं सिम्टम जे यानी कि बग़ैर कंहिं अलामत जे रही सघंदो आहे त हिन जो त हिकिड़ो ई हल आहे त ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं तव्हां टेस्ट कराईंदो टेस्ट कराइण खां बग़ैर इन जी का बि अलामत न आहे ऐं इहो वायरस 10 खां 15 साल 20 साल ताईं बि सुम्हियो रहंदो आहे चहिरे जे अंदरि नुक़सानु पहुचाईंदो रहंदो आहे ज़ाहिरी तौर ते जिस्म में काई बि अलामत न थींदी आहे त इन करे पहिरियों हल त इहो ई आहे त पहिरियों हर माण्हू पंहिंजी टेस्ट कराए ऐं टेस्ट सभु फ्री थियनि था पिया हर सेंटिनल साइट ते वज़ीर आला प्रोग्राम मुंहिंजो मक़सदु आहे त इहे जेको 5 साल 10 साल जेको इहो वायरस जिस्म में रहे थो उन दौरान उहो ॿियनि माण्हुनि खे इन्फेक्ट करे सघे थो। बिल्कुलु इहो वायरस कीअं रोकिजे? ॾिसो उनखे सिर्फ़ु हिकिड़े तरीक़े सां रोके सघिजे थो जो हर माण्हू पंहिंजो टेस्ट कराए जेसिताईं टेस्ट जी ख़बर न हूंदी तव्हांखे पंहिंजी टेस्ट जी ख़बर न हूंदी मूंखे पंहिंजी टेस्ट जी ख़बर न हूंदी असां कंहिंखे बि रतु ॾींदासीं ख़बर न हूंदी त हिन रत में वायरस आहे या न आहे जेसिताईं हुन रत जो टेस्ट न थिए ऐं जॾहिं टेस्ट थींदो बहितर आहे त हर माण्हू पंहिंजो टेस्ट कराए
हर माण्हू जंहिंखे कामण न आहे उहो त पहिरियों पंहिंजी वैक्सीनेशन कराए छॾे त जीअं अॻिते बि उनखे वायरस न लॻे ऐं जंहिं माण्हू जो वायरस निकिरे थो उहो माण्हू जल्दी में पहुची करे पंहिंजो इलाजु कराए। हल सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई आहे। इहो वायरस जिस्म जे अंदरि बग़ैर कंहिं अलामत जे 15-20 साल ताईं हली वेंदो आहे ऐं जॾहिं जहिड़े खे नुक़सानु पहुची चुको हूंदो आहे पोइ हुनजो अलामतूं ज़ाहिर थींदियूं आहिनि ऐं पोइ अनफॉर्चुनेटली हिन जो को ख़ातिर खा इलाजु मौजूदु न आहे। जेकॾहिं इहो वायरस जहिड़े खे नुक़सानु पहुचाए चुके थो कैंसर जी बीमारी में। अच्छा डॉक्टर इफ़्तिख़ार, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे त एॾी वॾी तइदाद में सभु माण्हू पंहिंजी स्क्रीनिंग कीअं कराईंदा? ॾिसो साईं, मां तव्हांखे ॿुधाए मुश्किल न आहे? मां नथो सम्झां या को अहिड़ो टारगेट माण्हू आहिनि उन्हनि जी स्क्रीनिंग कराइजे? ॾिसो, मां नथो सम्झां त हिन दौर में मुश्किल आहे, छो त हाणे त वज़ीर आला प्रोग्राम जेको हले थो पियो हर हंधि मौजूदु हर हंधि मौजूदु आहे ऐं उते टेस्टूं सभु फ्री थियनि थियूं। ठीकु आहे। सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी ज़रूरत आहे त आम माण्हू पंहिंजे पाण खे, फैमिली खे, घर वारनि खे उते सिर्फ़ु वठी पहुचे। ठीकु आहे। उते ॿियो कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न ईंदी। उते हर जॻह ते मौजूदु आहिनि ऐं फ्री आहिनि ऐं वॾी तादाद में मौजूदु आहिनि। असां सॼी सिंध खे बि स्क्रीन करे सघूं था जेकॾहिं असांजी सेंटिनल साइट ते अची वञनि था। असां प्रोग्राम जे तरफ़ां सम्झो था स्क्रीनिंग को एॾो प्रॉब्लम कोन्हे, एॾो मसइलो कोन्हे। जेकॾहिं पंहिंजनि पंहिंजनि इलाइक़नि में उतां जा माण्हू जेकॾहिं स्क्रीनिंग कराइनि त वॾे पैमाने ते माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त उन्हनि जे जिस्म में हेपेटाइटिस बी ऐं सी आहे या न आहे। बिल्कुलु बिल्कुलु पइजी वेंदी ऐं उनखे कंट्रोल करे सघिजे थो। कंट्रोल करे सघिजे थो। बचाव जा टीका उन साॻी अस्पताल में मौजूदु आहिनि। उते ई तव्हां टेस्ट करायो। जे कामण न आहे त उते ई तव्हांखे बचाव जा टीका लॻी वेंदा। पर जेकॾहिं कामण आहे बि सही त उते ई इलाजु मौजूदु आहे, उते ई फ्री ऑफ कास्ट ऐं तमामु महांगा इलाज आहिनि पर सभु फ्री ऑफ कास्ट मिलनि था उते। अच्छा ठीकु आहे। अच्छा कीअं हाणे जेकॾहिं देरि थी वई, 10 साल गुज़री विया, उन खां पोइ हाणे थोरो अलॻि था करियूं उनखे, हेपेटाइटिस बी थी था अचूं त जेकॾहिं बी वायरस कंहिंजे जिस्म में आहे 10 सालनि खां पोइ 15 साल पोइ ज़ाहिर थिए थो, उहो त ज़ाहिर आहे 3rd या 4th स्टेज में ख़बर पवंदी त कहिड़ियूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं? मरीज़ कहिड़ियुनि कंप्लेन सां तव्हां वटि ईंदा? ॾिसो, हेपेटाइटिस बी वारो। हा, अलामतूं इन में मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। हेपेटाइटिस बी जूं अलामतूं जेके तव्हां चओ था शुरूआती स्टेज में जंहिंखे असां अक्यूट हेपेटाइटिस चवंदा आहियूं, जेको नओं वायरस हूंदो आहे, उहो तक़रीबन 20 खां 30% माण्हुनि में अखियुनि में ज़ाहिर थींदो आहे, जंहिंखे असां साई ज़ाहिर थींदी आहे। सॼो जिस्म हेॾो थी वेंदो आहे, पेट में सूरु रहंदो आहे, उल्टियूं थींदियूं आहिनि, बुख जो न लॻणु, इहे सभु शुरूआती अलामतूं आहिनि। पर जेकॾहिं वायरस वधी थो वञे, 15-20 साल गुज़री था वञनि त उन स्टेज में बि पहिरियों जिस्म में सूरु रहणु शुरू थींदो ऐं हल्को हल्को बुख़ार महसूसु थियणु शुरू थींदो, बुख ख़तमु थी वेंदी, कॾहिं कॾहिं जिस्म जो वज़न लहणु शुरू थी वेंदो आहे ऐं अजीब क़िस्म जी बेचैनी जंहिंखे चइजे जिस्म में रहंदी आहे। ख़बर न पवंदी आहे त बीमारी आहे कहिड़ी, पर ईअं बेचैनी रहंदी आहे, हल्को सूरु, हल्को जिस्म, बुख न लॻणु, कमज़ोरी थियणु, इहे अलामतूं थींदियूं आहिनि। जेकॾहिं अञा बीमारी वधी थी वञे त पोइ पेट में पाणी पइजी वेंदो आहे, जंहिंखे असां आम ॿोली में जलंधर जी बीमारी चवंदा आहियूं, असाइटिस जंहिंखे चवंदा आहियूं। पेट वॾो थी वेंदो आहे, पेट में पाणी अचणु थी वेंदो आहे, उन सां बि खाधो पीतो बंदि थी वेंदो आहे, पेरनि ते सोज थी वेंदी आहे, चहिरे ते सोज थी वेंदी आहे। उन खां बि जेकॾहिं उल्टियूं थींदियूं आहिनि, रत जी उल्टी बि ईंदी आहे हिननि मरीज़नि में, उहा तमामु ख़राबु कंडीशन थींदी आहे, हिकिड़ी मेडिकल एमरजेंसी चइबो आहे हुनखे। उन में रत जूं उल्टियूं ईंदियूं आहिनि, पेटां बि रत ईंदी आहे, वात जे ज़रिए बि रत ईंदी आहे, उहा कंडीशन ॾाढी ख़राबु। अच्छा, हेपेटाइटिस बी अच्छा सी ते अलॻि था, जेकॾहिं 15 साल 20 सालनि खां पोइ छा उहो लिवर जे अंदरि कैंसर बि पैदा करे सघे? बिल्कुलु बिल्कुलु। हेपेटाइटिस बी हिन महिल दुनिया में कैंसर जो वॾे में वॾो सबबु आहे। स्मोकिंग खां पोइ नंबर 2 ते हेपेटाइटिस आहे। जी, अच्छा, स्मोकिंग दुनिया पूरी में पहिरें नंबर ते काज़ आहे सबबु कैंसर जो, ऐं हेपेटाइटिस बी पूरी दुनिया में ॿियो नंबर सबबु आहे। माना इन वायरस जे करे कैंसर थी? बिल्कुलु। ऐं जहिड़े जो कैंसर असांजी सिंध जी मुआशिरे में तमामु घणो तेज़ी सां वधी रहियो आहे, उनजो सबबु इहो हेपेटाइटिस आहे। अच्छा, जेकॾहिं हेपेटाइटिस बी कंहिंखे आहे त छा उनजो इलाजु आहे? बिल्कुलु इलाजु आहे। हेपेटाइटिस बी हुजे, हेपेटाइटिस सी हुजे, सी जेको अलॻि था त उन छा इलाजु, केतिरा के घणे टाइम ताईं उहो इलाजु कराईंदो, छा इलाज जा तरीक़े? हेपेटाइटिस बी अहिड़ो वायरस आहे जंहिंखे असां स्लो वायरस चवंदा आहियूं, माना आस्ते आस्ते ग्रो कंदो आहे ऐं उन जो ख़ातिर खां मुकमल इलाजु जंहिंखे चइजे त 6 महीना इलाजु हुजे, 1 साल इलाजु हुजे ऐं मुकमल वायरस ख़तमु थी वेंदे, हे वायरस उहे न आहे। हिन वायरस जे लाइ टैबलेट जो इलाजु मौजूदु आहे जेकॾहिं हेपेटाइटिस बी अकेलो आहे, ऐं जेकॾहिं हेपेटाइटिस डी सां गॾु आहे त इलाजु मुख़्तलिफ़ आहे। पर जेकॾहिं हेपेटाइटिस बी अकेलो आहे त केतिरा महीना दवा खणी त उनजी टैबलेट फॉर्म में मौजूदु आहे। उन में मुख़्तलिफ़ रायूं आहिनि, उहो डिपेंड कंदो आहे अॻिते टेस्टुनि ते। जेकॾहिं कंटिन्यूअसली कम से कम बि मिनिमम जेको ड्यूरेशन आहे 2 खां 3 साल हलंदो वञे, छा पोइ उहो ठीकु थी वेंदो? बिल्कुलु। उहो दवाऊं छॾे ॾींदो या पोइ बि खाणी पवंदी? 2 खां 3 साल जे अंदरि जेकॾहिं उहो वायरस जो मुकमल ख़तमु थी थो वञे, हुन जूं 2 खां 3 टेस्टूं मुकमल नेगेटिव थियूं अचनि हर 6 महीननि जे अंदरि, त उन वायरस जेके असां चवंदा आहियूं जिस्म में ख़तमु थी वियो आहे। पर इन जो मतिलबु इहो न आहे त उहो टोटल वायरस ख़तमु थी वियो, उनखे असां हर 6 महीननि ते 3 खां 6 महीननि ते घुराए उन जूं वरी बि टेस्टूं कराईंदा रहंदा आहियूं। न इन दौरान का दवा खाईंदो या दवा न, उहो दवा ख़तमु थी वेंदी। पर जेकॾहिं हेपेटाइटिस बी सां गॾु हेपेटाइटिस डी बि थी वई आहे त छा इलाज जो तरीक़ो हूंदो? हेपेटाइटिस डी जेको आहे इन टिनी वायरसनि मां ख़तरनाक तरीन वायरस आहे।
जेको जहिड़े खे तमामु जल्दी में खाई थो वञे ऐं तमामु जल्दी में नुक़सानु पहुचाए थो ऐं अनफॉर्चुनेट इहो वॾो आहे त असांजी ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा जेके उत्तरायण सिंध आहे कहिड़ा कहिड़ा जंहिंमें सखर डिवीजन लाड़काणो डिवीजन अच्छा, हिन ॿ डिवीजन्स अहिड़ा आहिनि जिन खे असां डेल्टा रीजन चवंदा आहियूं अच्छा हिन में डेल्टा जा हिन में डेल्टा रीजन आहे पूरो मरीज़ आहिनि? तमामु घणा मरीज़ आहिनि असां वटि हेपेटाइटिस बी ऐं डी जा मरीज़ इन्हनि रीजन्स में तमामु घणा आहिनि हैदराबाद कराची जे ज़िलनि में या हेॾे हिन पासे ॾे तमामु घटि आहे डेल्टा असांजे पासे ॾे सखर ऐं लाड़काणो डिवीजन हेपेटाइटिस डी तमामु वॾी तादाद में आहे ऐं फैमिलीज़ में रन थो करे उनजो सबबु इहो आहे त जेकॾहिं कंहिं अमड़ खे आहे ऐं उनखे ॿारु पैदा थिए थो त हुनखे ख़बर न आहे त हेपेटाइटिस बी आहे या डी आहे ऐं उहो पोइ फैमिलीज़ में वञे थो जीन्स में हले थो वञे जीन अच्छा न हिन जो इलाज के जा तरीक़ा कहिड़ा आहिनि थोरो हेपेटाइटिस डी जो सिर्फ़ु हिकिड़ो इलाजु हिन महिल ताईं अवेलेबल आहे पूरी दुनिया में ऐं उहो आहे इंजेक्शन जो फॉर्म इंटरफेरॉन इंजेक्शन जेका चऊं था असां उहा तमामु कॉस्टली इलाजु आहे हर माण्हू अफोर्ड कोन थो करे सघे ऐं उन हिकिड़े सिर्फ़ु पेशेंट जे लाइ बि 2 खां 3 लख रुपए जो कोर्स आहे जेको उहा घणा साल इंजेक्शन लॻाइणी पूरो साल लॻंदी पूरो साल हिकु साल डेल्टा वायरस घटंदो जी उहो इंजेक्शन लॻाइण खां पोइ बि डेल्टा वायरस जो जेको रिज़ल्ट आहे उहो 100 मंझां 3% आहे अच्छा हेॾो सिर्फ़ु 3% पोइ वरी 2 साल लॻाइणी वरी 3 साल न उहो जेकॾहिं 3% में माण्हू अची थो वञे ख़तमु थी थो वञे वायरस त वेल एंड गुड जे नथो थिए त ॿियो को बि इलाजु हिन महिल ताईं मौजूदु न आहे पोइ छॾे ॾियणो पवंदो पोइ इलाज न उन्हनि खे सिर्फ़ु सपोर्टिव थेरेपी ॾियणी पवंदी सपोर्टिव थेरेपी जेके उनखे तकलीफ़ आहे उनजो इलाजु करिणो पवंदो बाक़ी वायरस उनजो जिस्म मुकमल ख़तमु थियणु उहो तमामु ॾुखियो आहे अच्छा जेको हेपेटाइटिस सी जो ॻाल्हि था करियो जेकॾहिं हेपेटाइटिस सी बि कुझु ॾिघे अरसे खां पोइ ज़ाहिर थींदी आहे त हेपेटाइटिस सी जेकॾहिं ज़ाहिर थींदी त निशानियूं साॻियूं हूंदियूं जी बिल्कुलु हेपेटाइटिस सी जूं ऐं हेपेटाइटिस बी जूं जेको क्रॉनिक चवंदा आहियूं असां 6 महीननि खां वधीक हलंदो आहे उन जूं अलामतूं साॻियूं हूंदियूं आहिनि हेपेटाइटिस सी जेका आहे उन जूं अक्सर अलामतूं कुझु बि न हूंदियूं आहिनि सिर्फ़ु माण्हू टेस्ट वेंदो आहे कंहिंखे रतु ॾियणु वेंदो आहे किथे को ऑपरेशन कराइणु वञे थो उते टेस्ट कराए थो त ख़बर पवे थी त मूंखे वायरस आहे अदरवाइज़ उन जूं ॿियूं को अलामतूं न आहिनि जॾहिं बीमारी वधी थी वञे त पोइ अलामतूं साॻियूं आहिनि पेट में पाणी थो अची वञे रत जूं उल्टियूं आहिनि बेहोशी था दौरा आहिनि उहो पोइ अलामतूं साॻियूं बिल्कुलु लिवर कैंसर बि थिए थो अच्छा इलाज छा आहे हेपेटाइटिस सी जो अच्छा ख़ुशकिस्मती सां हेपेटाइटिस सी ते पूरी दुनिया में तमामु घणी रिसर्च थी आहे हाणे गुज़िरियल 5-10 सालनि जे अंदरि ऐं पहिरियों इंटरफेरॉन लॻंदा इंजेक्शन जिन जा साइड इफेक्ट्स बि तमामु घणा हुया ऐं रिज़ल्ट बि एॾा सुठा न हुया बी में डी में और सी में सभिनि में इंटरफेरॉन बिल्कुलु इंटरफेरॉन हुया पर इंटरफेरॉन सां गॾु वरी ॿिया कैप्सूल रिबावरिन जा बि खाइणा पवंदा हुया हाणे वरी बहितर इहा ॻाल्हि थी आहे त हाणे नयूं दवायूं अची वियूं आहिनि जंहिंमें सोफोस्बुवर जूं दवायूं अची वियूं आहिनि ऐं ॿियूं दवायूं अची वियूं आहिनि जेके टैबलेट फॉर्म में खाइणियूं आहिनि हिकु टैबलेट या 2 टैबलेट्स रोज़ जे हिसाब सां खाइणियूं आहिनि इलाजु 3 महीननि खां वठी 6 महीननि ताईं हले थो ऐं रिज़ल्ट इंटरफेरॉन जे मुक़ाबले में हिन महिल टैबलेट फॉर्म ते तमामु सुठा रिज़ल्ट्स आहिनि ऐं साइड इफेक्ट ऑलमोस्ट 98% मुकमल वायरस ख़तमु थी बिल्कुलु बिल्कुलु ऐं हिन वर्ल्ड हेपेटाइटिस डे जेको असां हिन साल मल्हायूं था पिया इन जो लोगो बि असांजो इहो आहे त 2030 ताईं हेपेटाइटिस सी खे कम से कम मुकमल ख़तमु कयो वञे इन्हनि दवाउनि जे ज़रिए बिल्कुलु अच्छा उहे जेके जदीद दवाऊं जिन जो तव्हां ज़िक्र कयो उहे हिन वक़्तु हिते असांजे मुल्क में मौजूदु आहिनि बिल्कुलु असांजे मुल्क में मौजूदु आहिनि लाइसेंस थियल ऐं मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाईंदो हलां त असांजे चीफ मिनिस्टर्स प्रोग्राम में उहे दवायूं हिन महिल फ्री ऑफ कास्ट हर सेंटिनल साइट ते हाणे मिलनि थियूं पियूं तव्हां इंजेक्शन नथा लॻायो इंटरफेरॉन बंदि करे छॾियो बिल्कुलु हाणे इंटरफेरॉन जो ज़मानो ख़तमु थी वियो हेपेटाइटिस सी में इंटरफेरॉन हाणे वधीक काई चवंदा इहे ग्रुप आहे 2 दवाऊं आहिनि त ॿुधो मां त हिकु दवा या हिकु न आहे छा 2 दवाऊं अची वियूं आहिनि हाणे पाकिस्तान में जेका सोफोस्बुवर जेका मेन दवा आहे जेका जो रिज़ल्ट अची वियो आहे उहा पाकिस्तान में मौजूदु आहे ॿी पाइपलाइन में आहे थी सघे थो उन खे बि जल्दी में लाइसेंस मिली वेंदो पाकिस्तान में या उन्हनि खे लाइसेंस अच्छा जेकॾहिं 2 दवाऊं कॉम्बिनेशन में ईंदियूं त 95-98% मरीज़ ठीकु थी सोफोस्बुवर जेकॾहिं असां हलायूं था पिया उन सां गॾु 2 टैबलेट रिबावरिन हिन महिल असां हलायूं था उन जो बि रिज़ल्ट 95% खां वधीक आहे पर ॿी जेका दवा तव्हां ॿुधायो था पिया वेलपटास्फिर नाले सां अचे थी पई या डेक्लेटास्फिर नाले सां अचे थी पई उहे नयूं दवायूं आहिनि हिन महिल मिनिस्ट्री में उनजी एप्लीकेशन्स वियल आहिनि अप्रूवल जे लाइ उहे अची वेंदियूं तंहिंजो रिज़ल्ट ऑलमोस्ट 98%। अच्छा इहे दवाऊं महांगियूं आहिनि सस्तियूं आहिनि ॿाहिरी दुनिया में तमामु घणियूं महांगियूं आहिनि लखनि करोड़नि जूं दवायूं आहिनि पर असां वटि त अल्हम्दुलिल्लाह सीएम प्रोग्राम जे ज़रिए पर जेको माण्हू ॿाहिरां परचेस करे त करे सघे महांगियूं आहिनि बिल्कुलु करे सघे थो पर महांगियूं आहिनि दवायूं महांगियूं आहिनि दवायूं जेकॾहिं मल्टीनेशनल कंपनीज़ पुछंदव त हिन महिल उन्हनि जूं प्राइसिस 40 खां 50 हज़ार ताईं पर मंथ 30 खां 40 हज़ार 50 घणा महीना इहा दवा वठणी आहे 3 खां 6 महीना बस ख़तमु बिल्कुलु अच्छा छा इन दवा खाइण खां पोइ 6 महीना जॾहिं बिल्कुलु हेपेटाइटिस सी जो वायरस ख़तमु थी वञे छा ॿीहर थी सघे थो तमामु घटि चांस आहे 98% रिज़ल्ट आहे इन्हनि दवाउनि जे ज़रिए त 98% में असां चवंदा आहियूं कंप्लीट क्योर अचीव थी वियो जिस्म में वायरस त ॿीहर बि दाख़िल थी सघे थो
को ॿियो वायरस दाख़िल थी सघे थो हेपेटाइटिस सी जो हा को ॿियो वायरस अचे त ठीकु आहे जेको उहो वायरस न उहो ऑलरेडी त ख़तमु थियो पर वरी ॿिया उनजे जिस्म में वायरस कंहिं तरीक़े सां शामिल थी सघे चांसिस तमामु घटि हूंदा आहिनि छो त उहो इंसान जॾहिं ॿियो वायरस नओं अचे त उनजो इफेक्ट थींदो उहो बीमार करे सघे थो चांसिस ॾाढा घटि हूंदा आहिनि इन करे त क़ुवत मुदाफ़ियत इंसान जी डेवलप थी चुकी हूंदी आहे जेकॾहिं को ॿियो वायरस बि अचे थो त उहो इंसान जे जिस्म ते असरु न करे सघंदो मतिलबु कंदो त एॾो हुनजो इफेक्ट न घटि थींदो हूंदो ॾाढो सुठो डॉक्टर साहिबु ॾाढी ज़बरदस्त इफ़्तिख़ार तव्हां असांखे नाज़रीन खे ॿुधायो पिया त हेपेटाइटिस बी ऐं सी छा आहे ऐं उनजा कहिड़ा साइन सिम्पटम या जेको जदीद साइंसी दौर में इलाजु आहे उहो ॾाढो ज़बरदस्त ऐं इन शइ खे अञा अॻिते वधाईंदासीं वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजो ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर इफ़्तिख़ार सां शुरू करियूं डॉक्टर साहिबु थोरो मूंखे इहो ॿुधायो तव्हां जीअं त तव्हां ग़ुलाम अहमद महर मेडिकल कॉलेज में मौजूदु आहियो हेपेटाइटिस प्रोग्राम कंट्रोल प्रोग्राम सिंध हेल्थ डिपार्टमेंट जा फोकल पर्सन बि आहियो त छा रेशो आहे सखर डिवीज़न लाड़काणे डिवीज़न में हेपेटाइटिस सी ऐं बी जो को अंदाज़ो आहे जी बिल्कुलु बिल्कुलु पाकिस्तान में जेका आहे कुझु साल पहिरियों रिसर्च थी हुई हिन मामले ते ऐं ॻोठ वञी करे पेशेंट जा सैंपल्स वरिता विया हुआ ऐं रिसर्च थी उन मुताबिक़ पाकिस्तान में हेपेटाइटिस सी जो जेको रेशो आहे उहो 4.4.8% आहे इन्हनि ज़िलनि में न या सॼी सिंध ओवरऑल एवरेज पाकिस्तान जी एवरेज पूरे ओके पाकिस्तान जी हा ऐं हेपेटाइटिस बी 2.1% आहे जेकॾहिं ॿिन्हिनि खे मिलाईंदव त तक़रीबन 7% या 7% खां कुझु वधीक थिए थो 100 माण्हू जेकॾहिं असां खणंदासीं त उन मां 7 माण्हुनि खे हेपेटाइटिस बी या सी कोई न कोई फॉर्म निकिरी अचे थो पर सिंधी छा सूरत सिंधी जी सिचुएशन जेका आहे हैदराबाद कराची जी सिचुएशन त बहितर आहे हिते हेपेटाइटिस बी ऐं सी घटि आहे बाक़ी ॿाहिराणे जी ॻाल्हि कंदव असां सखर जी लाड़काणे जी शिकारपुर जी घोटकी ख़ैरपुर उते तमामु घणो आहे केतिरो अंदाज़न को आहे अञा ताईं को जामे रिसर्च जंहिंखे चइजे अहिड़ी का शइ न थी आहे पर तव्हां 100 में 10-15 माण्हू मिली था वञनि बिल्कुलु असां जेका पंहिंजा उते कैंप्स लॻाया आहिनि जेके असां ॾिठा आहिनि त शहरी इलाइक़ा जीअं सखर जो शहरु आहे या ख़ैरपुर जो शहरु आहे या शिकारपुर जो शहरु आहे शहरनि जे इलाइक़नि में उते घटि आहे तक़रीबन 3% 4% ताईं शहरनि में आहे ॿाहिराड़ी जे इलाइक़नि में कुझु वधीक आहे उते तव्हां 8% 10% ताईं बि कई सघो था कुझु ॻोठ कुझु फैमिलीज़ कुझु पाड़ा अहिड़ा आहिनि जिते तमामु घणो आहे 10-15% 20% ताईं बि असां उते ॻोठ अहिड़ा ॾिठा आहिनि जिन में हेपेटाइटिस सी या बी आहे उते ऐं कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते उहो कंपेरेटिवली घटि आहे कीअं इन्हनि खे स्क्रीनिंग करे सघिजे थो कीअं इन मां जान छिड़ाए सघिजे थो को आहे अहिड़ो प्लान हेपेटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जे तरफ़ां असां हाणे हिकिड़ो जामे प्रोग्राम शुरू कयो आहे जंहिंमें असां स्कूल जा जेके बि ॿार वेंदड़ आहिनि उन्हनि जी त सभिनि जी असां स्क्रीनिंग बि कयूं था पिया ऐं वैक्सीनेशन बि लॻारायूं था पिया त ऑलमोस्ट काफ़ी तादाद में असांजा ॿार जेके स्कूल वञनि था यंग जनरेशन आहे उन्हनि में त हाणे काफ़ी हद ताईं थी चुकी आहे असांजी स्क्रीनिंग ओवरऑल जिथे जिथे असांखे ख़बर पवे थी त हिन ॻोठ में हेपेटाइटिस वधीक आहे या जिथां असांखे माण्हू अची शिकायतूं पाण करनि था त असांजे ॻोठनि में तमामु घणो कामण आहे असां पंहिंजूं टीमूं उते मोकिलियूं था उते वञी करे घर घर में वञी उहे चेक करनि था पिया ऐं सॼे ॻोठ खे उन ॾींहं ते ई वञी करे वैक्सीनेशन करे था पिया अचनि प्रॉपर तरीक़े सां उनजी वैक्सीनेशन थिए थी पई त मुंहिंजो पैगाम इहो ई आहे त जन माण्हुनि वटि उते आहे न इन में ठीकु आहे इहो त सुठी ॻाल्हि आहे त जिते तव्हांखे को ख़बर पए थी या मरीज़ आहिनि उते त तव्हां वञो था स्क्रीनिंग कयो था हर शइ खे हुनखे ॾिसो था पर अक्सर माण्हुनि जी हिकिड़ी शिकायत आहे नंढड़ी त भई असांजो मरीज़ उनजी उमिरि 50 साल हुई या 60 साल हुई असां जॾहिं डॉक्टर वटि वियासीं जॾहिं सरकारी उन सेंटर ते वियासीं सेटेलाइट साइट सेंटर ते वियासीं त उन्हनि डॉक्टरनि ठीकु आहे असांखे को प्रॉपर इलाजु न ॾिनी इंजेक्शन न लॻाई छा वॾी उमिरि जे माण्हुनि खे या तमामु बीमारी जेकॾहिं उहा 4 स्टेज खां मथे हली वञे बिल्कुलु लिवर ख़तमु थी वञे छा हुनजो इलाजु नथो करे सघिजे इलाजु बिल्कुलु इहा का प्रॉब्लम आहे छा न कोई इहा थोरो माण्हुनि जी शिकायत इहो कीअं इहो सम्झायो थोरो त छा अहिड़ो मरीज़ आहे जंहिंजो हाणे इलाजु करणु माना दवाउनि जो जेको आहे उनजो रेशो या उहा दवा जो उन ते असरु न थींदो अहिड़ो को मरीज़ जी ॻाल्हि हिन कामण में इलाज जी काई हद न आहे अॻे जॾहिं इंटरफेरॉन जूं सुयूं लॻंदियूं हुयूं तॾहिं प्रॉब्लम हुयो छो त इंटरफेरॉन जेका आहे उनजा साइड इफेक्ट्स तमामु घणा हुया उहे माण्हू जिन खे गुर्दनि जी बीमारी आहे जिन खे शुगर जी बीमारी आहे जिन खे दिलि जी बीमारी आहे उन्हनि खे जाणी वाणी न ॾिनी वेंदी हुई छो त उहे माण्हू उनखे टॉलरेट न करे सघंदा बर्दाश्त न करे सघंदा बजाए जे असां इंजेक्शन ॾियूं हुनखे उनजी सिहत पहिरें खां बि ख़राबु थी वञे त पोइ फ़ाइदो खां बहितर आहे उनखे न ॾिजे त कम से कम जेके उनजा ॾियारा बाक़ी आहिनि त कम से कम उहो सुख सां सुकून सां गुज़ारे थो हाणे जे दौर में जॾहिं ॿियूं दवायूं टैबलेट फॉर्म में अची चुकियूं आहिनि हाणे उहो मसइलो ख़तमु थी वियो आहे कहिड़ी उमिरि में कहिड़ी कंडीशन में दवा ॾेई हाणे हर उमिरि में दवा ॾेई सघिजे थी अहिड़े का बि कंडीशन इहो मतिलबु थी सघे थो
अच्छा को बि माण्हू जेकॾहिं तव्हांजे सेंटर ते अचे त हुनजी स्क्रीनिंग थी वेंदी, हुनखे वैक्सीन बि थी वेंदी, हुनखे दवा मिली वेंदी, को प्रॉब्लम त कोन्हे? असांजे जेके मेजर जेके बि असांजा जेके मेजर सेंटिनल साइट्स आहिनि उते त लेबोरेटरी जूं हर सहूलियतूं मौजूदु आहिनि। जीअं मां सखर जो पंहिंजो मिसाल वठंदुमि, असां वटि ICT किट्स जूं, अलेज़ा जूं, अल्ट्रासाउंड जूं, इलास्टोग्राफी, उन खां पोइ PCR जी फैसिलिटी हूंदी आहे जंहिंमें वायरस जी ख़बर पवंदी आहे त कहिड़े क़िस्म जो वायरस आहे, केतिरी मिक़दार में वायरस आहे। असां वटि सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि, सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। कुझु जेके नवां सेंटिनल साइट जेके तालके लेवल ते आहिनि उन्हनि में PCR जी फैसिलिटी अञा कनि जॻहुनि ते न आहे। बाक़ी मेजर फैसिलिटीज़ जेके आहिनि, इलाज जूं सहूलियतूं बि उते मौजूदु आहिनि ऐं टेस्टुनि जूं सहूलियतूं बि मौजूदु आहिनि। पर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जेके बि आहिनि उते तक़रीबन PCR जूं फैसिलिटीज़ असां वटि घणनि डिस्ट्रिक्ट्स में पहुची चुकियूं आहिनि। पोइ जेके तालके वारियूं अस्पतालूं हूंदियूं आहिनि उन्हनि जा बि सैंपल्स असां डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स में या मेजर हॉस्पिटल्स में घुराए उन जूं PCR टेस्टूं उते। अच्छा, जेकॾहिं कंहिं मरीज़ खे एसाइटिस थी वञे, पाणी पेट में अची वञे, छा उहो बि ठीक थी सघे थो? उनजो इलाज थींदो, उन जी तकलीफ़ घटिजी सघिजे थी, बीमारी मुकमल ख़तमु नथी थी सघे। बीमारी आख़िरी स्टेज आहे? बिल्कुलु उनखे चइजे त आख़िरी स्टेज खणी चओ। जेकॾहिं ट्रांसप्लांट माण्हू उहो कराए थो, अचो था हुन पासे त माना जेकॾहिं पाणी अची वियो पेट में त अहिड़ी का दवा, अहिड़ो को इलाज करण जो उनखे ठीकु करे सघिजे। अच्छा, ट्रांसप्लांट छो कराईंदा आहियो? कहिड़ी मतिलबु छा त उते लिवर सॼो ख़तमु थी वेंदो आहे या लिवर में कैंसर थी वेंदी आहे, छा थींदो आहे जे डॉक्टर चवंदा त भई हाणे हिन जो लिवर जेको आहे उहो तब्दील करणु ज़रूरी आहे? लिवर ट्रांसप्लांटेशन जेका आहे उनखे जीअं तव्हां ॿुधायो त लिवर तब्दील करिणो पवंदो आहे, जहिड़ो हुनजो तब्दील करिणो पवंदो आहे। उहे माण्हू जिन खे सिरोसिस ऑफ लिवर असां चवंदा आहियूं, सिरोसिस ऑफ लिवर यानी कि जहिड़े जो सुकुड़जणु, सॼो सुकुड़जी थो वञे जहिड़ो, उन में पोइ पेट में पाणी बि अची थो वञे, रत जूं उल्टियूं अचनि थियूं, बेहोशी थिए थी, उन कंडीशन खे असां चवंदा आहियूं इरिवर्सिबल आहे, यानी वापसि न ईंदी आहे उहा कंडीशन। उहा बीमारी मुकमल ख़तमु न थी सघंदी आहे, जिगर ख़तमु थी वियो आहे हुनजो। पोइ उन में इहो हूंदो आहे त उहो जहिड़ो मटाए करे उनखे जहिड़ो कढाए उन जॻह ते ॿियो लॻिबो जहिड़ो, ऐं उहो उते फंक्शन कंदो। पोइ उहो फंक्शन कंदो, पोइ उन कढण सां उहे वायरस ॿाहिरि निकिरी वेंदा या वायरस वरी उन वायरस जो इलाज थींदो। उन वायरस जो जीअं ॿियूं दवायूं थियनि थियूं, उन वायरस खे बि मारिबो, उनजो बि इलाज थींदो। उन सां गॾो गॾु जेके जहिड़ो ऑलरेडी नुक़सानु थी चुको आहे उनखे कढी करे उते ॿियो ताज़ो जहिड़ो लॻाए। तव्हां छा था सम्झो जो इलाज जो जेको तरीक़ो आहे तब्दीली, जिगर जी तब्दीली, इहो बहितर तरीक़ो? इहो उन्हनि मरीज़नि जे लाइ बहितर आहे जिन खे जहिड़े जो कैंसर थी चुको आहे या जहिड़ो सिरोसिस में हलियो वियो आहे, सुकिड़जी वियो आहे, उन्हनि माण्हुनि जे लाइ त तमामु सुठे में सुठो इलाजु आहे ऐं इहो ई सिर्फ़ु वाहिद हल आहे। इन खां सवाइ ॿियो कोई हल न आहे हिन बीमारी जो जॾहिं सिरोसिस थी वञे। पर जॾहिं कैंसर जी तव्हां ॻाल्हि था करियो, जेकॾहिं जिगर जी कैंसर आहे या जिस्म जी ॿी हिसे जी कैंसर आहे, उहा त मेटास्टेटस थी वेंदी आहे स्टेटस, त जेकॾहिं उहो तव्हां लिवर कढंदो बि तॾहिं कैंसर त उन जिस्म में मौजूदु रहंदी। इहो मसइलो त ॾाढो वरी पोइ जिगर ख़राब थी सघे थो। जहिड़े जे कैंसर जो जेसिताईं तालुक़ु आहे त हर जहिड़े जे कैंसर में ट्रांसप्लांट न थी सघंदी आहे, मेटास्टेसिस न थींदी आहे, हर ट्रांसप्लांट न थी सघंदी आहे। जन माण्हुनि में मेटास्टेसिस थी चुकी आहे, यानी भर वारनि जेके रगूं आहिनि रत जूं उन्हनि में कैंसर पहुची चुकियो आहे या कंहिं ॿिए उज़वे ताईं पहुची चुको आहे, त पोइ उन जहिड़े जो ट्रांसप्लांट करण जो कोई फ़ाइदो न आहे। छो त कैंसर वधी चुको आहे, पोइ त उनजो को फ़ाइदो न आहे, उनजो इलाजु त पोइ मुश्किल आहे थियणु। बाक़ी जेकॾहिं नंढो कैंसर आहे, जहिड़े जे कंहिं हिकु ख़ासि हिसे में आहे, उन जी साइज़ नंढी आहे, 3 सेंटीमीटर खां या 5 सेंटीमीटर खां नंढो आहे ऐं भर वारे रत जे उन्हनि रगुनि ताईं न पहुतल आहे, त पोइ उनजो तव्हां छा सम्झो हिन जदीद साइंस दौर में हेपेटाइटिस B ऐं C जो इलाजु 90% आहे? बिल्कुलु, हेपेटाइटिस C जो त हाणे तमामु सुठो इलाजु मौजूदु आहे, हेपेटाइटिस B जो बि तमामु सुठो इलाजु मौजूदु आहे ऐं इफेक्टिवली पेशेंट्स हाणे ठीकु थियनि था पिया जेकॾहिं टाइम ते इलाजु कराइनि था। टाइम ते इलाजु कराइनि, वक़्त सां अचनि त फ़ाइदो वठी सघनि। बिल्कुलु डॉक्टर साहिबु, टाइम ख़तमु थियो, ॾाढो ज़बरदस्त तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो हेपेटाइटिस B ऐं C जे बारे में। तव्हांजो पैगाम को मैसेज पंहिंजे माण्हुनि जे लाइ छा हूंदो? मां आम माण्हुनि जे लाइ सिर्फ़ु इहो हिकिड़ो ई पैगाम ॾींदुमि त जीअं हिन बीमारी जूं काई बि अलामतूं न थींदियूं आहिनि। आम माण्हू खे बुख़ारु थींदो आहे, माण्हू जल्दी डॉक्टर ते पहुतो आहे, हिन जी काई अलामत न थींदी आहे, सालनि ताईं जहिड़े में पियो हलंदो आहे। त ख़ुदा रा पहिरियों वञी करे अॼोके ॾींहं में वञी करे पंहिंजो टेस्ट करायो, हेपेटाइटिस B ऐं C जो टेस्ट करायो, पंहिंजे घर वारनि जो, ॿारनि बचनि जो, त जीअं तव्हांखे ख़बर पवे त हे वायरस तव्हांजे ख़ानदान में आहे या न आहे। जेकॾहिं न आहे त पहिरें ॾींहुं फ़ुर्सत में वञी करे पंहिंजे बचाव जा टीका लॻारायो त जीअं इहो वायरस तव्हांजे ख़ानदान में तव्हांजे जिस्म ताईं वधे न ऐं तव्हांजी सॼी उमिरि बचाव थींदो रहे। वॾी महिरबानी डॉक्टर इफ्तिख़ार, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां ते असां नारे असांजे मौजूदु महिमान डॉक्टर इफ्तिख़ार असां सां गॾु हो, जेको ग़ुलाम अहमद मेहर मेडिकल कॉलेज सखर खां हिते असां वटि आयो TV जे स्टूडियो में ऐं असिस्टेंट प्रोफेसर हुते। डॉक्टर साहिबु ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां असांखे सम्झायो त हेपेटाइटिस B ऐं C आहे छा ऐं उहा कहिड़े तरीक़नि सां असांजे जिस्म ते पहुचंदी आहे, उनजो इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। हिन जदीद साइंस दौर में हेपेटाइटिस B ऐं C जो तमामु सुठो इलाजु मौजूदु आहे, पर शर्त इहा आहे त वक़्तु सिर असां उते वञूं ऐं उनजी स्क्रीनिंग करायूं ऐं जेकॾहिं बीमारी आहे त उनजो इलाजु करायूं, जेकॾहिं बीमारी न आहे त उनजा वैक्सीन या टीको लॻारायूं। डॉक्टर साहिबु जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।